अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हकीकत हणिय मुंहिंजी जान जुदा कई, हेको पिसाह पिरियं रे सघां तान खणी, धणी ऐं धुणी आहे रहियो रूह में। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं। जंहिं माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 6 अक्टूबर 2021 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। हाणे जॾहिं उन मुंद मोट खाधी आहे जंहिं लाइ लाखिणे लतीफ़ चयो हो, सर निसरिया पांद उतर लॻा आव पिरी, उहा मुंद जेका मिलण वारी मुंद लिखबी आहे, जंहिंमें सार जा सॻा सुरबा आहिनि ऐं दर्दवंद दिलनि जा अहवाल उर्बा आहिनि। अलाए छो उहा ई मुंद विछोड़े जो वरलाप थी आई आहे। उहो विछोड़ो जेको दिलि ते दर्द जा नवां दास्तान लिखे थो, जेको ॻोढ़नि जी अहिड़ी तारीख़ रक़म करे थो वञे जेका तारीख़ सोगवारी जो सॾ बणिजी वियल माण्हुनि जे अखियुनि खे आलो कंदी रहे थी। ज़िंदगी जी कहकशां मां अमल माण्हुनि जो बेवक़्ताइतो उथी वञणु अंदर खे अधु करे वेंदो आहे। दिलि चवंदी आहे त नजात में मूं वटां वेंदे त लालण लऊन लायां हा, मिठण जे मोकलाइण खां मां महदे मोकलायां हा, विछूं वांगुरु विछोड़े को विहारियम सूल सीने में, वलण सां जे वरी निकिरे त वरवर ॾेई वलायां हा। गड़ी ख़ैरो तालके सां तालुक रखंदड़ सियासत जे सर अंगेज़ दुनिया जो सुलझणो किरदारु सरदार मोहम्मद पनाह ओढो बि विछोड़े जो वरलाप ॾेई सोगवारनि जा अहिड़ा सिलसिला छॾे वियो आहे जेके संस चाहींदड़नि खे हर घड़ी भॻल हॾ वांगुरु ॾुखाईंदा रहंदा। पीपीए जैकमाबाद जे अॻूणे ज़िले सदर मोहम्मद पनाह ओढो कराची जी ख़ानगी अस्पताल में साह जी तकलीफ़ सबबि पसाह पूरा कया। संस मड़ खे कराची खां अबाणे ॻोठ मोहम्मदपुर ओढो आंदो वियो त ॾुख जी लहर में गढ़ी ख़ैरो ऐं भरपासे जा कारोबारी मर्कज़ बंदि थी विया। संस मड़ खे आख़िरी रस्मनि बाद अबाणे क़ब्रिस्तान में मिटी माव हवाले कयो वियो। सरदार मोहम्मद पनाह ओढो ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं पीपल्स पार्टी सां सलाहियल रहियो। हुन जो शुमार शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे वेझनि साथियुनि में थींदो हो। सरदार मोहम्मद पनाह ओढो DIG जावेद आलम ओढो ऐं SSP तनवीर ओढो जो भाउ हो। सरदार पनाह ओढो जो शुमार अहिड़नि अमुल इंसान में थींदो हो जेके सियासत जी सर अंगेज़ दुनिया में रहंदे बि पंहिंजो दामन दाग़दार नाहिन कंदा। अमुल इंसान मोहम्मद पनाह ख़ान ओढो खे भेटा पेश कंदे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो बानी ऐं सिंध जे हक़नि जी हासिलात वारी जदोजहद जो अॾोल सिपाही इमदाद अली ओढो लिखे थो, मुंहिंजे पुफाट भाउ मोहम्मद आलिम ओढो जे वॾे फर्ज़ंद ज़िले काउंसिल जैकमाबाद जे अॻूणे चेयरमैन अवाम जी ख़िदमतगार ऐं हॾॾोखी सरदार मोहम्मद पनाह ओढो आगा ख़ान अस्पताल में अखियूं पूरे छॾियूं। संस वफ़ात वारे ॾुखोईंदड़ वाक़िए सां घर भातियुनि ऐं संस चाहींदड़नि खे ॾुख में मुब्तला करे छॾियो। हुन पंहिंजी मुख़्तसर हयाती में हिकु मुख़लस ईमानदार ऐं सिंध दोस्त सियासतदान जी हैसियत में पंहिंजे पारां तर तोड़े पंहिंजे क़बीले ऐं सिंध लाइ घणो पाण पतोड़ियो। करप्शन ऐं अक़रबा परवरीअ वारे दौर में हुन पाण खे हर बुराई खां परे रखी सियासत खे इबादत सम्झी ख़िदमत कई। हूअ बिना कंहिं फ़र्क़ जे हर कंहिं खे मान ऐं मोहबत ॾियण वारो शख़्स हो। हुन वटि सवालनि जा अंबोह हूंदा हुआ।
हुन क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे ऐं सिंध जे माण्हुनि में मीठ मोहबत पैदा करण लाइ हमेशह कोशिशूं कयूं। हुन जी उमिरि त विछड़ी वञण वारी न हुई, पर छा कजे, लिखे जे लेख अॻियां बंदो बेवसी हुजे थो। रब साईं जे फ़ैसिलनि ते त कंहिंजो बि इख़्तियार नाहे हूंदो। मोहम्मद पनाह ख़ान जो वालिद मोहम्मद आलम ओढो तोड़ जो रिश्ते में मुंहिंजो सोट ऐं फुआट हुयो, पर असां में मोहबत भाइरनि खां बि वधीक हूंदी हुई। ज़ुल्फ़कार अली भुटे जी हुकूमत ख़तमु थियण खां अॻु जेका असेंबली जुड़ी हुई, उन में गढ़ीअ खैरो वारे तख़्त तां हूअ बिना मुक़ाबले सिंध असेंबली जो मेंबर चूंडिजी आयो हो। हूअ पीपी ज़िले जेकमाबाद जो सदर रहियो। पंहिंजे सॼे सियासी कैरियर में हुन सियासत खे इबादत सम्झी पंहिंजो किरदारु अदा कयो। समूरो वक़्तु अवाम जी ख़िदमत में गुज़ारियो। साॻी रिवायत क़ाइमु रखंदे सरदार मोहम्मद पनाह ख़ान बि सियासत इबादत सम्झी कई। तोड़ जो अॼु जे दौर में सियासत धंधो बणिजी वई आहे। अवाम जी ख़िदमत वारो जज़्बो हिकु ख़्वाब थी रहिजी वियो आहे। अहिड़े वक़्त में पाण खे साफ़ सुथरो रखणु कंहिं कारनामे खां घटि किथे आहे। हूअं त ईमानदारी ऐं सचाई सां अवाम जी ख़िदमत करणु असांजे घराणे जी रिवायत रही आहे, जंहिंखे सरदार मोहम्मद पनाह ख़ान पंहिंजी हयाती में ख़ूब निभायो। बहरहाल हीअ दुनिया फ़ानी आहे। हर कंहिंखे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। जेको दुनिया में चङायूं ऐं नेकियूं छॾे वञे थो, उनखे दुनिया में त सुहिणनि लफ़्ज़नि में हमेशह यादि कयो वेंदो आहे, पर आख़िरत में बि हूअ धणी वटि सुरख़रो थींदो आहे। सरदार मोहम्मद पनाह ख़ान बि उन्हनि माझी मुड़ुसनि मां हिकु हुयो। हुन दुनिया में त हर बुराई ऐं बुछड़ाई खां पाण खे परे रखियो, नेकियूं ऐं चङायूं कमायूं, नालो कमायो। मूंखे उमेद आहे त हू आख़िरत में बि धणी आॾो सुरख़रो थींदो। संस घर भातियुनि, अज़ीज़नि, रिश्तेदारनि ऐं चाहींदड़नि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पेटे अलिफ़ जेकमाबाद जो अॻवान निसार अहमद ओढो लिखे थो, रुअण सां जे रहन हा सुपरी ऐं नेणे नीर न रोकियां, असां ते बाज शफ़क़त जो पाछो, मेहर जो मींहुं बज़ाहिर सदाईं लाइ वसण बंदि थी वियो। रब करीम संस मग़फ़िरत फ़रमाए, संस दर्जा बुलंद अता करे, संस क़बर खे जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ बणाए। सरदार मोहम्मद पनाह ओढो अमुल इंसान हो, जंहिंजो ख़ाल सदियुनि ताईं भरिजी न सघंदो। अमुल इंसान मोहम्मद पनाह ओढो जे विछोड़े ते इंतज़ार छलगरी लिखे थो। सुबुह जो सवेर उथण सां जीअं फेसबुक खोलियमि त साईं इमदाद ओढो जी पोस्ट ते नज़र पई। सरदार मोहम्मद पनाह ख़ान ओढो आगा खान अस्पताल में गुज़ारे वियो। ख़बर ॾिसंदे ई दाह निकिरी वई। जेकॾहिं सियासत कोयले जो कारोबार बि हुजे, तॾहिं बि हिन शख़्स पंहिंजा हथ साफ़ रखिया। मुख़लसी, ईमानदारी, शाइस्तगी, इख़लाक़ जी बुलंदी हिन नफ़ीस इंसान जी सुञाणप रही। पाण पीपल्स पार्टी ज़िले जेकमाबाद जा सदर ऐं ज़िले काउंसिल जेकमाबाद जा चेयरमैन बि रहिया। इलाइक़े में अमन अमान जी बहाली, क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे, तालीम जी बहितरी लाइ संस किरदारु हमेशह यादि रहंदो। संस विछोड़े ते न फ़क़्ति संस ख़ानदान ऐं ओढा बिरादरी जो नाक़ाबिल इतलाफ़ी नुक़सानु थियो आहे, पर इलाइक़े ज़िले जेकमाबाद जो तमामु वॾो नुक़सानु थी वियो आहे। हिकु साफ़ शफ़ाफ़ आला ज़र्फ़ मुख़लिस इंसान जे विछोड़े ते तमामु घणो सदमो रसियो आहे। धणी दर दुआ आहे त खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं पुनियरनि समेत संस सभिनी चाहींदड़नि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांजे मुआसी सफ़र में वो साथी, असांजे मुआसी सफ़र में वो साथी, तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाकी, तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाकी। असांजे मुआसी
मुआसी सफ़र में वो साथी असांजे मुआसी सफ़र में वो साथी तमाणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाकी तमाणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाकी असांजे मुआसी असांजे मुआसी ही असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं अमल इंसान सरदार मोहम्मद पनाह ओढो खे। ऐं हाणे प्रोग्राम में ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधायूं था ऐं शामिलु करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध जी मौजूदा सूरतहाल जे हवाले सां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां यूके जे शहर शेफलैंड में हिकु गरजाणी कोठाई वई, जंहिंमें सिंध सां तालुक़ रखंदड़ सिंधी ख़ानदाननि भरपूर शिरकत कई। उते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरपर्सन रूबीना शेख चयो त निहायती अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध जूं हालतूं ॾींहों ॾींहुं सुधरण बदिरां ख़राब थींदियूं पियूं वञनि। जिते सॼी दुनिया कोरोना जहिड़ी आलमी वबा सां विढ़ी रही हुई त उते सिंधी पंहिंजे जियापे जे लाइ जंग विढ़ी रहिया हुआ। पोयनि 13 सालनि खां सिंध में पीपी जी हुकूमत हूंदे बि पाणी जी खोट, बुख, बेरोज़गारी ऐं ख़ुदकशियुनि जा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। सिंध हुकूमत को बि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ नथी फ़राहम करे। उनखां पोइ वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर लखूमल लोहाणो चयो त बेरिया टाउन, कमांडो कॉलोनी ऐं ॿियनि केतिरनि स्कीमनि जी आड़ में कराची जे क़ीमती ज़मीननि ते कब्ज़ा करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ धारी आबादी लाइ सहूलियतूं पैदा कयूं पियूं वञनि। उन्हनि वधीक चयो त सिंध जी तालीम जो मयार बि ॿियनि सूबनि खां तमामु पोइते थींदो पियो वञे। ऐं ॿिए तरफ़ वरी सिंध जी तालीम जे वज़ीर हिकिड़े धक सां 10,000 स्कूल बंदि करे ग़रीब शागिर्दनि जे लाइ तालीम जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। दुनिया जूं कई क़ौमूं अॻिते वधण लाइ ॾींहं राति जाखोड़े रहियूं आहिनि ऐं असांजा वॾेरा भुतार सरमाएदार अञा ताईं करप्शन जी धुमण में फाथा पिया आहिनि। उते डॉक्टर हिदायत भुट्टो गरजाणी में नौजवान जी शिरकत खे तमामु घणो साराहियो ऐं चयो त असांजे नौजवाननि खे सियासत में अचणु घुरिजे। जेसिताईं नौजवान नसल सियासत खां किनारा कशी कंदा रहंदा, पंहिंजे जियापे जी जंग विहण खां अॻु में ई हाराए वेंदा। रियासत नौजवाननि में ख़ौफ़ हिरास पैदा करण लाइ नौजवाननि खे खंभे जबरी गुमशुदगियुनि जहिड़ा हथकंडा इस्तेमालु करे रही आहे, जीअं उहे पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारण खां पहिरीं शिकस्त मञी छॾनि ऐं अॻिते वधण खां रहिजी वञनि। गरजाणी में शिरकत कंदड़नि सिंध जी बदतरीन हालतुनि ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त रियासत ऐं मौजूदा सिंध हुकूमत बुख, बदअमनी, करप्शन, बेरोज़गारी ऐं ज़मीन ते कब्ज़नि जा तारीख़ी रिकॉर्ड क़ाइमु कया आहिनि, जेका सिंधी क़ौम सां सभ खां वॾी नाइंसाफ़ी आहे। गरजाणी में शिरकत कंदड़नि में गुल सनाए मेमण, हाफ़िज़ा वधियो, फ़हमीदा बलोच, जिया लुहाणो, रुखसाना भुट्टो, शहनाज सोहो, शहज़ादो वधियो, अब्दुल रऊफ़ लगारी, अली मेमण, सिकंदर ख़ासखेली, अब्दुल हक लोहार पिणु मौजूदु रहिया। सिंध हाई कोर्ट पंहिंजे हुकम में चयो आहे त गुम थियलनि जे घर भातियुनि जी परघोर सरकार लहे। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि खे बाजाब न कराइण बाबति दरख़्वास्त ते घर भातियुनि जी परघोर सरकार जे हवाले करण जो हुकम ॾिनो। अदालत अहिड़ो हुकम ॾींदे सेक्रेटरी सोशल वेलफेयर, सेक्रेटरी ज़कात, सेक्रेटरी वुमेन डेवलपमेंट ऐं बैतुल माल जे डायरेक्टर खे घुराए वरितो। सिंध हाई कोर्ट में जस्टिस सलाहुद्दीन पंवर जी सरबराही में 2 मेंबरनि ते ॿधल बेंच ॼाणायल दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त हिकु भेरो मरण जो एतिरो ॾुख नाहे थींदो, ग़ाइब माण्हुनि जा घर भाती रोज़ रोज़ मरी रहिया आहिनि। रियासत पूरे ख़ानदान खे छो दुश्मनी ते लहण लाइ मजबूर करे रही आहे। जस्टिस सलाहुद्दीन पंवर चयो त ग़ाइब माण्हुनि खे बाजाब कराइण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। उहो घराणो कहिड़ी तकलीफ़ में हूंदो जंहिंजो सरबराह गुम थी वियो हुजे, जंहिंजो मुड़ुसु ग़ाइब हुजे, उनजे घर जी परघोर केरु लहंदो हूंदो। कॾहिं सोचियो औरतूं पंहिंजे ॿारनि जी कीअं परवरिश कंदियूं हूंदियूं। जंहिं घर जो सरबराह 7-8 सालनि खां ग़ाइब आहे, सोचियो उहो ख़ानदान कहिड़ी न तकलीफ़ में हूंदो।
ग़ाइब शहरी कंहिं केस में घुर्बियल न हो त उन्ही जे ख़ानदान जी परघोर केरु कंदो। केसि ताईं औरतुनि जा भाइर पीरसन वालदेन ऐं ॿियनि जी परघोर कंदा रहंदा। रेंजर जे वकील हबीबुल्लाह एडवोकेट मौक़िफ़ ॾिनो त गुम थियल माण्हुनि जे घर भातियुनि जी परघोर जो या मुआवज़ो ॾियण लाइ कमेटी ठाही वञे। ग़ाइब माण्हुनि जो हर केस हिकु जहिड़ो न हूंदो आहे। अदालत रिमार्क्स ॾिना त हाणे असां ग़ाइब माण्हुनि जे घर भातियुनि खे कमेटी जे रहम करम ते नथा छॾे सघूं। सलाउद्दीन पंवर चयो त सरकार चॉइस ते रोज़ानो सवें माण्हुनि खे नौकरी फ़राहम करे थी। घण घुरियनि माण्हुनि खे त नौकरियूं ॾिनियूं वञनि थियूं। कुझु अलाह जे बंदनि लाइ बि करियो। ग़ाइब शख़्स जी ज़ाल धीउ या पुट खे ई सरकारी नौकरी ॾिनी वञे। अदालत ग़ाइब शहरी आदिल ख़ान मोहम्मद अली मोहम्मद नईम जी बाज़ियाबी लाइ क़दम खणण जी हिदायत कई। अदालत ग़ाइब माण्हुनि जे घर भातियुनि जी परघोर सरकार जे हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत मैकेनिज़म बणाइण लाइ लाॻापियल अमलदारनि खे घुराए वरितो। अदालत सेक्रेटरी सोशल वेलफेयर, सेक्रेटरी ज़कात, सेक्रेटरी वुमेन डेवलपमेंट ऐं डायरेक्टर बैतुल माल एडवोकेट जनरल सिंध ऐं ॿियनि खे 7 अक्टूबर ते तलब करे वरितो आहे। अव्हांखे इहा ॾुख भरी ख़बर बि ॿुधाईंदा हलूं त सिंध जे सीनियर सहाफ़ी इसाक मंगरियो जो नौजवान पुटु मोहम्मद हसन मंगरियो गम्स इस्पताल में 36 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मरहूम 2 महीना अॻु जिगर जे आर्ज़े में मुब्तला थियो हो, जंहिंजो गम्स में इलाज हलंदड़ हो। मोहम्मद हसन सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द हो ऐं कराची में एनजीओज़ में ड्यूटी कंदो हो। मोहम्मद हसन मंगरियो जी तदफ़ीन अॼु सागड़ भरिसां ॻोठ गुलहसन सिनेवाल में अदा कई वेंदी। मरहूम सोगवारनि में ज़ाल ऐं हिकु धीअ छॾिया आहिनि। संसु ज़ाल इटली में स्कॉलरशिप ते तालीम पिराए रही आहे। कंबर में मोटर साइकिल सवार हथियारबंदनि 2 ॼणनि खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सुबुह सवेर निंड सुतल थ्रेशर जे मिस्त्री अब्दुल्ला उर्फ़ अकरम कंबोह ऐं इमरान कंबोह खे मोटर साइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। पीर वसण भरिसां ॻोठ पीर ॻाढ़ो में शादीशुदा औरत सां 2 जवाबदारनि मुबैना तौरु इज्तमाही ज़्यादती करे संस वीडियो पिणु रिकॉर्ड कई। औरत जे दाहन ते ॻोठाण जे पहुचण बाद जवाबदार फ़रार थी विया, जंहिंखां पोइ मुतासिर औरत खे थाणे ते नियो वियो, जितां मेडिकल लेटर वठी तालके इस्पताल ठरी मीरवा मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त औरत जी फ़रियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कई वई आहे। मुतासिर औरत पंहिंजे मुड़ुस सां गॾु इंसाफ़ लाइ एहतिजाज कंदे चयो त शाम जो घर भरिसां ज़मीन ते गाह करणु वियसि त 2 बासर जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते मूंखे ज़्यादती जो निशानो बणायो ऐं वीडियो पिणु रिकॉर्ड कई। मुंहिंजो मुड़ुस ऐं घरवारा पहुची विया, जंहिंखां पोइ जवाबदार फ़रार थी विया। हुन चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। सिजावल में सिंध हुकूमत पारां रथियल खुलियल कचहरी बदनज़मी जो शिकार थी वई। जियाला पाण में अटकी पिया। हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सूबाई सलाहकार रसूल बख्श चांडियो ऐं मुआविन ख़सूसी लियाकत आसकाणी वापसि रवाना थी विया। झेड़े खां पोइ पीपल्स पार्टी जे कारकुननि पार्टी ऑफिस अॻियां सिजावल कराची क़ौमी शाहराह ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो पिणु हंयो। वफ़ाक़ी हुकूमत खिले जोगी दावा कई आहे त वफ़ाक़ी हुकूमत 3 सालनि में 1 करोड़ नौकरियूं ॾिनियूं आहिनि। सुद समा बाबति वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी दावा कई आहे त असां 3 सालनि में 1 करोड़ खां वधीक नौकरियूं ॾेई चुका आहियूं। इहा दावा इन करे बि खिल जोगी आहे त इमरान ख़ान जी हुकूमत अचण खां पोइ केतिरनि ई माण्हुनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। स्टील मिल्स जा मुलाज़िम बेरोज़गार थिया आहिनि। उन सां गॾोगॾु वेझड़ाई में सुई गैस जे मुलाज़िमनि खे पिणु नेकाली ॾिनी वई। गुज़िरियल कुझु महीना अॻु रेडियो मुलाज़िमनि खे पिणु मुलाज़िमत मां नेकाली ॾिनी वई हुई। रोस्तम भरिसां पसंदि जो परणि बाद दोखे सां घुराए नारी खे क़त्ल करण वारे केस में जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ पुलिस खे 2 हफ़्तनि जी मोहलत ॾिनी वई आहे। रोस्तम वेझो ॻोठ महमूद पहवार वासी नारी अफ़साना पहवार खे
वहीद पंवार सां अदालत में प्यार जो परिणो करण जे ॾोह में मुबीना कारा इल्ज़ाम मढ़े धोखे सां चङनि मुड़ुसनि मार्फत घुराए क़त्ल करण वारे मामले जी लाड़काणो हाईकोर्ट में सुनवाई थी। सुनवाई में DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर समेत ॿिया पुलिस अमलदार पेश थिया। अदालत पुलिस खां जवाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति पुछाणो कयो ऐं IG सिंध जे पेश न थियण ते पिणु पुछाणो कयो। जिते DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख अदालत खे ॿुधायो त आजी मुश्ताक महर जी तबियत नासाज़ हुअण करे हू पेश नाहे थियो। हुन ॿुधायो त वधीक हिकु जवाबदार बरकत पंवार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक गिरफ़्तारियुनि लाइ मोहलत ॾिनी वञे, जिते अदालत 15 ॾींहंनि बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी समेत केस जा समूरा तफ़सील गॾु करे रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾिनो। जॾहिं त केस जी वधीक जांच जी चार्ज SSP लाड़काणे इमरान कुरैशी जे हवाले कई वई। नवाबशाह भरिसां खॾहर थाणे जी हद ॻोठ मियां शुरा में घटी जे मसइले तां झेड़े में ज़ख़्मी थियल 6 क्लास जो शागिर्द तनवीर हुसैन मुग़ैरी नवाबशाह जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे कोटड़ी में पीअण जे पाणी लाइ एहतिजाज कंदड़ क़ौमी अवामी तहरीक ज़िले जामशोरे जे सदर अब्दुल सत्तार लोहर मुख़्तियार लोहर समेत ॿोलाड़ी जे 110 शहरनि ते केस दाख़िल करण जी मज़मत कंदे चयो आहे त अटे लटे ऐं अझे जा दावेदार हुक्मरान पीअण जो पाणी बि नथा ॾेई सघनि। कंहिं बि शहर में वाटर सप्लाई जो बहितर निज़ाम न आहे, जंहिं करे सिंध जे अक्सर शहरनि में अवाम पीअण जो पाणी ख़रीद करे पीअण ते मजबूर आहे। जामशोरे ज़िले जा माण्हू रोज़ानो लखें रुपयनि खां वधीक पाणी ख़रीद कनि था। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त पाणी बुनियादी हक़ आहे। नाअहल हुक्मरान पंहिंजे बुनियादी इंसानी हक़ लाइ रोडनि ते आयल शहरनि ते केस दाख़िल करण बदिरां उन्हनि खां माफ़ी वठनि। 13 सालनि खां ॿोलाड़ी शहर जे वाटर सप्लाई स्कीम न ठही सघी आहे। किरोड़ें रुपया हड़प कया विया आहिनि। वॾो वज़ीर मुराद अली शाह ॿोलाड़ी जी आवाम खां माफ़ी वठे ऐं सॼी सिंध आरो इतराफ़ करे त असां मुसलसिल इक़्तिदार में रहण बावजूदि अवाम खे पीअण जो पाणी ॾियण में बि नाकाम विया आहियूं। हुन चयो त सिंध खे वसीलनि, नौकिरियुनि, पाणी, बिजली ऐं गैस में जाइज़ हिसो न पियो ॾिनो वञे। ही हुयूं ख़ासि ख़बरूं। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल कयूं था नज़ीर अहमद बंभरो जी उमाणियल तहरीर, जंहिंजो उनवान आहे मेडिकल यूनिवर्सिटियुनि में दाख़िला करण लाइ खसियल सूबनि जो इख़्तियार ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जी भञकड़ी। ख़बर आई आहे त सिंध सरकार मेडिकल यूनिवर्सिटियुनि में दाख़िला लाइ पाण टेस्ट वठण जो ऐलान करे छॾियो आहे। जॾहिं पाकिस्तान मेडिकल ऐं डेंटल कमीशन PMDC हूंदी हुई, तॾहिं सिंध जूं मेडिकल यूनिवर्सिटियूं पाण दाख़िला टेस्ट वठंदियूं हुयूं, जेका NTS जे इदारे ज़रिए वरिती वेंदी हुई ऐं उन टेस्ट में अंग्रेज़ी 10, बायोलॉजी 30, केमिस्ट्री 30 ऐं फिज़िक्स जा 30 सुवाल मिलाए कुल 100 सुवालनि जो टेस्ट पेपर वरितो वेंदो हो। हर सुवाल जे जवाबनि लाइ 10 इशारा मिलियल हूंदा हुआ ऐं सही इशारे ते निशान लॻाइणो हूंदो हो ऐं ग़लति जवाबु ॾियण ते 0.25 मार्कूं कटिबियूं हुयूं। नेगेटिव मार्कनि सबबि सिर्फ़ु कन्फर्म हुजण जी सूरत में 100 सुवालनि जा जवाब 2 कलाकनि अंदरि हल करणा हूंदा हुआ ऐं उन तरीक़े सबबि कॉन्सेप्ट क्लियर न रखंदड़ ऐं रटो हणंदड़ शागिर्दनि जी टेस्ट में कामयाबी ॾुखी हूंदी हुई। उन टेस्ट जी हैसियत 50% मार्कनि बराबरि हूंदी हुई, जॾहिं त इंटर जे सिर्फ़ु साइंस वारनि मज़मूननि जे मार्कनि जो 40% ऐं मैट्रिक जे कुल मार्कनि जो 10% शामिल करे 50% मुकमल कयो वेंदो हो, जेको NTS जे 50% हिसे सां मिली 100% थी पवंदो हो। पोइ तब्दीली अची वई ऐं पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल कमीशन खे ख़तमु करे पाकिस्तान मेडिकल कमीशन ठाही वई, जंहिं मेडिकल यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाउनि जा इख़्तियार सूबनि खां खसे वफ़ाक़ जे हवाले करे छॾिया ऐं पूरे मुल्क में हिके वक़्तु टेस्ट वठण जो तजुर्बो कयो वियो। उन टेस्ट में पूरे मुल्क में पेपर बि साॻियो ई जारी कयो वेंदो हो। जॾहिं त मुल्क जे चइनी सूबनि में इंटर जी साइंस जे मज़मूननि जे कोर्स में काफ़ी फ़र्क़ु बि आहे, पोइ बि उहो कमु जारी रखियो वियो।
ऐं उहो पिणु फ़ैसिलो कयो वियो त पूरे मुल्क जे शागिर्दनि जी मेरिट लिस्ट हिकु ई ठहंदी ऐं कामयाब शागिर्दनि खे बग़ैर कंहिं डोमिसाइल खे ख़ातिर में वठंदे सिर्फ़ु मेरिट ते दाख़िला ॾिनी वेंदी। हिन फ़ैसिले खे कोर्ट में चैलेंज कयो वियो ऐं कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त सूबनि जूं यूनिवर्सिटियूं अॻु में पंहिंजे सूबनि जे शागिर्दनि खे दाख़िला ॾींदियूं ऐं शागिर्द या उमेदवार मौजूदु न हुजण जी सूरत में कंहिं ॿिए सूबे जे शागिर्दनि खे दाख़िला ॾिनी वेंदी। उन अदालती फ़ैसिले सां सिंध जे शागिर्दनि सां हिकु वॾी वेसाघाती थियण जो रस्तो बंदि थी वियो। सुवाल इहो आहे त जॾहिं वफ़ाक़ PMDC खे ख़तमु करे PMC जो बुनियादु विधो ऐं मेडिकल यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाउनि लाइ पूरे मुल्क जी हिकु ई मेरिट लिस्ट ठाही, उन तहत पूरे मुल्क में दाख़िलाऊं करण जो फ़ैसिलो कयो त उन्हनि खां सूबाई ख़ुदिमुख़्तियारी छो विसरी वई। जॾहिं हर सूबे में मेडिकल यूनिवर्सिटियूं ऐं मेडिकल ऐं डेंटल हॉस्पिटल सूबा पाण हलाए रहिया आहिनि ऐं पाण ई इंतिज़ामनि ऐं बजट जो बंदोबस्तु करे रहिया आहिनि त वफ़ाक़ खे कहिड़ी तकलीफ़ हुई जंहिं सबबु उन सूबनि खां सिहत जी तालीम जे शोबे जा दाख़िलाउनि जा इख़्तियार खसे छॾिया। जेको सबबु असांखे सम्झ में अचे थो उहो हीअ आहे त वफ़ाक़ सिंध जे यूनिवर्सिटियुनि जी तालीम ते पिणु धाड़ो हणी उन्हनि में पंहिंजे मनपसंदि शागिर्दनि खे दाख़िलाऊं ॾियणु पियो चाहे ऐं अहिड़ी नाजाइज़ ख़्वाहिश जा दरवाज़ा अदालत सॻोरी बंदि करे छॾिया। जेकॾहिं असां सर्वे कयूं त सिंध जूं ख़ानगी यूनिवर्सिटियूं जेके दाख़िलाऊं ॾियण लाइ बिल्कुलु आज़ादु आहिनि ऐं उन्हनि में दाख़िला लाइ डोमिसाइल जो को शर्त मौजूदु कोन्हे, उन्हनि यूनिवर्सिटियुनि में अक्सर शागिर्द ॿियनि सूबनि जा दाख़िलाऊं वठनि था, जेका पिणु सिंध सूबे सां वॾी नाइंसाफ़ी आहे। छो त प्राइवेट मेडिकल यूनिवर्सिटियुनि खे सिंध हुकूमत ज़मीन अलाट करण खां वठी टैक्सनि में छूट ॾियण ताईं केतिरियूं ई रिआयतूं ॾिनियूं आहिनि। उन करे सिंध जी ख़ानगी मेडिकल यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाऊं सिंध जे शागिर्दनि खे ई मिलणु घुरिजनि। बिल्कुलु ईअं जीअं अदालत सॻोरी फ़ैसिलो ॾिनो आहे त अॻु में सिंध जे मेडिकल यूनिवर्सिटियुनि में सिंध जे शागिर्दनि खे दाख़िला ॾिनी वञे, उमेदवार न हुजण ऐं सीटूं ख़ाली हुजण जी सूरत में कंहिं ॿिए सूबे जे शागिर्दनि खे दाख़िला ॾिनी वञे। अहिड़े अदालती फ़ैसिले ते अमल सिर्फ़ु सरकारी यूनिवर्सिटियुनि ते त थियो, पर ख़ानगी यूनिवर्सिटियुनि उन ते अमल न कयो, जेका अदालती फ़ैसिले जी नाफ़रमानी बि आहे ऐं सिंध जे शागिर्दनि जी उन सां हक़ तलफ़ी पिणु थी रही आहे। असां सम्झूं था त सिंध जे सिहत खाते जी वज़ीर अज़रा पेचू हो जेको फ़ैसिलो कयो आहे त सिंध सरकार सिंध जे मेडिकल यूनिवर्सिटियुनि में दाख़िला लाइ पाण टेस्ट वठंदी ऐं शागिर्दनि जूं मेरिट लिस्टूं ठाहे दाख़िलाऊं कंदी, जेको बहितरीनु फ़ैसिलो आहे ऐं उन ते हर हाल में अमल कराइण लाइ स्टैंड पिणु वठणु घुरिजे ऐं कंहिंजे दॿाउ खे ख़ातिर में न आणिजे, छो त उहो तमामु नाज़ुक ऐं सिंध जे होनहार शागिर्दनि जे मुस्तक़बिल जो मसइलो आहे। असांजी सलाह आहे त टेस्ट ऐं मेरिट ठाहिण जो पैटर्न पिणु उहो ई रखणु घुरिजे जेको अॻु में हूंदो हो, जंहिंजो ज़िक्र मथे पहिरीं पैरा में कयो वियो आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नज़ीर अहमद बंबरो जो लिखियलु मज़मून, जंहिंजो उनवान हो मेडिकल यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाउनि करण लाइ खसियल सूबनि जो इख़्तियार ऐं सूबाई ख़ुदिमुख़्तियारी जी भञकड़ी। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। प्रोग्राम साण अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु, अदब, सियासी, सक़ाफ़ती ऐं समाजी सरगर्मियुनि खे अवली जी बुनियाद ते नशर कयो वेंदो आहे। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ सहकार जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो ऐं हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हीं असांजा गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था त हींअर यूट्यूब ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं जेकॾहिं अव्हीं को मवाद मोकिलणु चाहियो था त असांजो व्हाट्सअप नंबर आहे 0312 3245 303। जी हा 0312 382 45
303। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था मोहम्मद हनीफ़ जी लिखियल तहरीर, जंहिंजो उनवान आहे उमर शरीफ़ खे कंहिंजो डपु हुयो। ही तहरीर असां लाइ तर्जुमो कई आहे नौजवान सहाफ़ी कंवल मेघवाड़। उहा लंडन जी हिकु सर्द ऐं हसीन शाम हुई। MQM जे अल्ताफ़ भाई जे वलीमे जी तक़रीब हुई ऐं कराची मां आयल उमर शरीफ़ जो हथ मुंहिंजे हथ में हुयो। डप जे करे खिस पघर अची विया हुआ ऐं हूअ मुंहिंजो हथ छॾण लाइ तयारु न हुयो। अल्ताफ़ भाई सां ज़ाती वास्तो कॾहिं बि नाहे रहियो। कराची में हू त सहाफ़त उन जे धमकियुनि जे घेरे में हुई। उन जी प्रेस कॉन्फ्रेंस में बि कद झुकाए वेंदा हुआसीं त किथे नज़रनि में न अची वञूं। इफ़्तार जी दावत ते बहानो करे वेंदा हुआसीं ऐं जॾहिं उन जा छोकिरा फ़ोन ते गारियूं ॾेई चवंदा हुआ त अव्हां जी ऑफ़िस जी ख़बर आहे त ऑफ़िस खे तालो हणी घर हलिया वेंदा हुआसीं। पर लंडन में जॾहिं हुन जे वलीमे जो कार्ड मिलियो त साथियुनि चयो सहाफ़त ऐं सियासत वञी भाड़ में, असां कराची वारा वलीमो त दुश्मन जो बि नाहियूं छॾींदा। सभिनी पंहिंजा रेशमी पाजामा कढिया ऐं ॿारनि सुमेत वाधाई ॾियणु पहुची विया। महल नुमा शादी हाल में सिक्योरिटी तमामु घणी हुई। हाल अंदरि वञण खां पोइ ॿाहिरि वञण जी मना हुई। सिगरेट पीअण जी बि इजाज़त कान हुई। हिकु बुज़ुर्ग जे मशवरे ऐं मदद सां हिकु दरवाज़ो ॻोल्हियो ऐं उन में पेर फासाए अधु अंदरि ऐं अधु ॿाहिरि थी पंहिंजूं आदतूं पूरियूं करणु लॻासीं। हिकु गाॾी अची बीठी ऐं उन मां उमर शरीफ़ लथो। मुंहिंजे अंदर में हिकदमि उहो एतिराम जाॻियो जेको कंहिं वॾी सेलिब्रिटी या ख़ानदानी बुज़ुर्ग खे ॾिसी जाॻी पवंदो आहे। मूं सिगरेट विसायो, अॻिते वधी ऐं झुकी, पोइ न ॼाण छो उमर भाई जी सलाम कयमि। वेलकम टू लंडन उमर भाई। उन मुंहिंजो हथु पकड़ियो, हेॾां होॾां ॾिठो। उन जो हथु पघर मां पुसियल हुयो। उन चयो मूंखे भाई वटि वठी हलो ऐं ॾिसो मुंहिंजो हथु न छॾिजो। मूं ॿुधाइण जी कोशिशि कई त आउं अल्ताफ़ भाई जो छोकिरो न आहियां, ऐं पाण हिकु महिमान आहियां। उन चयो जेको बि आहीं स्टेज ताईं मुंहिंजो हथु न छॾिजां। मूं कराची में मीडिया जे सेठनि खां वठी MQM जे नाराज़ थियलनि मां सभिनी खे अल्ताफ़ भाई खां ख़ौफ़ज़दा थींदे ॾिठो, पर उहो मुंहिंजी सोच में बि न हुयो त स्टेज ते बीही हर ताक़तवर जी कराची जी ॿोली में पतलून लाहिण वारो उमर शरीफ़ बि कंहिंखां एतिरो ॾिनल थी सघे थो। हिकु ज़माने में कराची खां ॿाहिरि रहंदड़ शायदि शहर खे ॿिनि माण्हुनि जे करे सुञाणींदा हुआ, हिकु अल्ताफ़ हुसैन ऐं ॿियो उमर शरीफ़। हिकु पंहिंजे हिके हुकुम सां शहर बंदि कराए छॾींदो हो ऐं ॿियो अहिड़ो ड्रामो लिखंदो हो जो महीने खड़के टोड़ रशमतल हूंदी हुई। हर वॾे कॉमेडियन वांगुरु उमर शरीफ़ जो मज़ाह बि कराची जे हालतुनि जी पैदावार हो। हाणे शहर जो सभ खां वॾो मशहूरु फ़नकार शहर जे सभ खां वॾे सियासी फ़नकार जो मज़ाक़ न उॾाए सघे त छा करे। कुझु अमन आम जा मसइला बि हुया, पर जेकॾहिं तव्हां कराची जे स्टेज ते चढ़ी MQM जो मज़ाक़ नथा उॾाए सघो, अल्ताफ़ भाई जो नक़ल नथा करे सघो, त पोइ उन शहर खे छॾण ई सुठो आहे। पाकिस्तान जी तारीख़ में तमामु घटि फ़नकार हूंदा जिन हिकु शहर मां ॿिए शहर वञी पंहिंजो घर वसायो हूंदो। लाहौर में लालू खेत जे मज़ाक़ खे केरु सम्झे। उन लाइ उन पंजाबी सिखी, पंजाबी कॉमेडी जे केतिरनि ई सनफ़नि खे पंहिंजनि ड्रामनि में वरितो ऐं पाण पंहिंजो थिएटर खोले केतिरनि ई सालनि ताईं जलावतनी में रही पंहिंजो पाण ते खिलंदो रहियो ऐं पंजाबियुनि खे खिलाईंदो रहियो। उहो कमु उन क़ौमी यकजहती जो दर्स ॾींदड़ हुकूमत जी सरपरस्ती में न कयो ऐं न ई उन जो पोयां कोक स्टूडियो जहिड़ो मोब वतन कारोबारी इदारो हुयो। पंहिंजे फ़न जी वसाइर ऐं उन अवाम सां गॾु जेका 100-200 रुपयनि जो टिकट ख़रीद करे ॿिनि कलाकनि लाइ पंहिंजा ॾुखड़ा विसारणु चाहींदो आहे। अल्ताफ़ भाई जो वलीमो उमर शरीफ़ लाइ दुश्मननि विच में हिकु शाम जो मंज़रु हुयो। पाकिस्तान जो हर वॾो फ़नकार मौजूदु हुयो ऐं अल्ताफ़ भाई जी नज़र पवण खां पहिरीं उहो ॿुधाइणु ज़रूरी हो त हू पाण पंहिंजे पैसनि ते टिकट वठी भाई जे ख़ुशियुनि में शरीक थियण आया आहिनि। अल्ताफ़ भाई शायदि पहिरियों सियासतदान हो जंहिंजी ग़ाइबाना वलीमा तक़रीब 24 मुल्कनि में मल्हाई वई।
उमर शरीफ़ अल्ताफ़ भाई खे शादी जी मुबारकबाद ॾिनी ऐं शादी बाबति कुझु लतीफ़ा ॿुधाया ऐं कंहिं ॿिए जो हथ पकड़ी खिसकी वियो। कराची जो सभिनी खां वॾो फ़नकार हलियो वियो। कराची जो ॿियो वॾो फ़नकार पाण अहिड़ो घसियल लतीफ़ो बणिजी चुको आहे जो उनजो ग़ैबाना वलीमो खाईंदड़ बि न पिया खिलनि। हीअ लिखणी जंहिंजो उनवान हो उमर शरीफ़ खे कंहिंजो डपु हुयो, इहा मोहम्मद हनीफ़ जे लिखियल हुई ऐं हिन जो सिंधी में तर्जुमो कयो हो कंवल मेघवाड़। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां साण करे अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम में नाम्यारे लेखक ॾाहे ऐं कोमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब थी न मोहब्बत मात जा वर्क वरायूं था ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब मां चूंड वर्क। अब्दुल वाहिद आरिसर लिखे थो त आउं एतिराफ़ थो करियां त अॼु ॾींहं ताईं आउं हुकुमरान जी उन फितरत खे सम्झी न सघियो आहियां त उहो कीअं सम्झी वेठा आहिनि त इंसानी इरादे जे हमालिया खे ताक़त ऐं तशदुद ज़रिए पस्ती ॾांहुं मोड़े सघिजे थो। इंसानी दिलि जे समंड खे जला जी तलवार सां ख़ुश्क करे सघिजे थो। इंसानी मक़सद जे आसमान में गोली ज़रिए टुंग करे सघिजे थो ऐं इंसानी दिमाग़ जे वसीअ सिरा खे जेल जे दीवारनि में घुटे ऐं रोके सघिजे थो। छा हुननि तारीख़ जे हर दौर में ॾिठो नाहे त दरावट जे कलम आर्यन जे भाले खे शिकस्त ॾिनी आहे। चंगेज़ जे यलगारनि जे असरनि खे इब्न तैमीर जे फ़िक्र वाचूड़े वांगुरु उॾाए छॾियो आहे। सिकंदर जे तूफ़ान लाइ सिंधी अवाम जो हौसलो मौज जो पैगाम बणिजी वियो आहे। अंग्रेज़ साम्राज जे बम ऐं बंदूक खे महात्मा गांधी जी बुख हड़ताल मरण हार करे छॾियो। नाज़िन जी यलगार खे जोलस फ्यूजक जी साक़त भॼाए छॾियो। ज़ार जी तोप खे रूस जे मज़दूर जे हथोड़े नाकारा बणायो आहे। अरगुननि तुरखाननि मुग़लनि जे कटकनि ते लतीफ़ जी शाइरी अब्दी सोभ माणे वरिती आहे। मूं तारीख़ जी रोशनी में ॾिठो आहे त ताक़त इस्तेमालु कंदड़ हाकिम ऐं डिक्टेटर ज़िंदगी जे जंगाह में पूरी क़ुवत ऐं शौक़त समेत सचाई खां शिकस्त खाधी आहे। मूं चंगेज़ खे वक़्त जी फाई घाट ते टंगियल ॾिठो आहे। मूं सिकंदर खे सिकंदे ॾिठो आहे। मूं सीज़र खे ख़ुदकुशी कंदे ॾिठो आहे। मूं हजाज बिन यूसुफ खे कुते वांगुरु फट चटींदे ॾिठो आहे। मूं मेसोलिनी जे लाश खे रूम जे बाज़ारनि अंदरि इंसानी पेरनि जे तुॾनि में ॾिठो आहे। मूं हिटलर खे तेज़ाब में जलंदे ऐं फ्रांको खे छड़ियूं हणंदे ॾिठो आहे। उन करे मूंखे ज़ालमाना ताक़त जी शिकस्त ऐं हार जो एतिरो ई यकीन आहे जेतिरो दुनिया वारनि खे राज ख़तमु थियण जो। मामून रशीद पंहिंजे पर में इब्न हंबल खे ख़तमु करे छॾियो, पर हंबल हक़ ऐं बातिल जी जंग में हमेशह लाइ कामयाबु थी वियो। अॼु हिकु हुकूमत सऊदी अरब जो पूरो निज़ाम अहमद बिन हंबल जे फ़िक्र जी रोशनी में हली रहियो आहे ऐं मामून जो पूरो निज़ाम ऐं तशदुद सिर्फ़ु तारीख़ जे किताबनि में मख जी विठ वांगुरु रहिजी वियो आहे। बनी अब्बास जी हुकूमत में अदालती निज़ाम जी अहिड़ी रीत मिटी पलीत थींदे ॾिसी हक़ ऐं सदाकत जे अलमबरदार आलमनि जज काज़ी थियण खां ई तौबह करे छॾी, जीअं त फ़क़ह हनफ़ी जो मशहूरु इमाम अबू हनीफ़ा जेको सिंधी हो तंहिंखे वक़्त जे हुक्मरान काज़ी उल क़ज़ात चीफ जस्टिस जो उहिदो आछो, पर इमाम साहिब शाही हुकूमत ऐं अदालती निज़ाम खां पूरी रीत वाक़ुफ़ हो। तंहिं माज़रत कंदे जवाबु ॾिनो त अव्हां जे दौरे हुकूमत में पाण खे अहिड़े उहिदे जे लाइक़ु नथो सम्झां। ख़लीफ़े साहिब चयो, तूं कूड़ थो हणी? इमाम साहिब जवाबु ॾिनो त तुंहिंजे ख़्याल में जॾहिं मां कूड़ो आहियां त पोइ हिकु कूड़ो माण्हू कहिड़ी रीति अदालत जी कुर्सी ते वेही सघे थो? अबू हनीफ़ा जे उन जवाब खां मुश्तइल थी बादशाह सलामत खेसि उमिरि भर लाइ क़ैद कराए छॾियो। नतीजे तौरु संदसि जनाज़ो बि जेल मां निकितो। मौजूदा दौर जे मुस्लिम दुनिया में अक्सर मुसलमान अबू हनीफ़ा जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते मबनी निज़ाम फ़िक़ह हनफ़ी ते अमल कनि था ऐं दुनिया जे मोरखनि हिकु बहितरीनु क़ानून साज़ जी हैसियत में खेसि ज़बरदस्त ख़िराज अक़ीदत पेश कयो आहे। संदसि केतिरनि ई किताबनि मां हिकु किताब फ़िक़ह अकबर दुनिया जे चंद मशहूरु किताबनि मां हिकु आहे।
इल्म फ़िक्र दानिश तिब रियाज़ी मौसीक़ी ऐं हिकमत जी रोशन सितारे अबू नसर फ़ाराबी जे नाले ऐं कारनामनि खां अॼु इल्मी तौरु हर शख़्स वाक़ुफ़ु आहे। न रुॻो मशरक़ी आलमनि पर मग़रबी मुफ़किरनि बि खेसि अरस्तू खां पोइ हिकमत फ़लसफ़े ऐं मंतक़ जो अबो सॾियो आहे। इंसानियत जे अहिड़े मताए अज़ीम खे बि महमूद गज़नवी माराइण जो मनसूबो ठाहे खेसि पंहिंजे दरबार में घुरायो हो, छो त महमूद गज़नवी जे पघारदार काज़िन फ़तवा ॾिनी हुई। अबू नसर फ़ाराबी खे वक़्त खां अॻु में ख़बर पइजी वई, तंहिं करे हुन भॼी जान बचाए ऐं बाक़ी उमिरि गज़नवी जे शिकारी कुतनि फ़ौजी सिपाहियनि खां रूपोश रही गुमनामी जी ज़िंदगी में गुज़ारे वियो। बरे सग़ीर में इस्लामी फ़तूहात खां पोइ निढे खंड जी अवाम खे इस्लाम जे निज़ाम अदल सां शायदि कुझु ख़ूबसूरत उमेदूं वाबस्ता करणियूं पयूं हुजनि, पर इस्लामी काज़िन ऐं मुफ़्तियुनि मां अक्सरियत जे रवैयनि फ़ैसिलनि ऐं फ़तवाउनि मां हितां जी अवाम खे जल्दी महसूसु थियो हूंदो त चंद्रगुप्त मौर्य, वकीर माजिद ऐं पृथ्वी राज जे सरकारी जजनि ऐं मोहम्मद शाह तुग़लत, अलाउद्दीन खिलजी, बाबर, हुमायूं, अकबर ऐं औरंगज़ेब जे पघारदार मुनसिफ़नि ऐं मुफ़्तियुनि जे फ़ैसिलनि जी ज़मीर फ़रोशी में को बि फ़र्क़ु कोन्हे। हिंदुस्तान जे हाकारी बादशाह मोहम्मद शाह तुग़लक जे अंधेर नगरी वारे रिवाज जो पूरो रिकॉर्ड अफ्रीकी सैलानी इब्न बतूता पंहिंजे सफ़रनामे में तफ़सील सां बयानु कयो आहे। उहो बादशाह पंहिंजी पूरी सफ़ाकी ऐं ख़ूनख़्वारी सां गॾु इंतिहा दर्जे जो पेटूड़ो हो ऐं ठठे में घणो पलो खाइण सबबि फाटी मुओ। उन बादशाह केतिरा दफ़ा सिंध ते हमला कया ऐं हिते जे मासूम ऐं अबोझ अवाम जे खून सां होली मल्हाईंदो रहियो। सिंध सेक्रेटेरिएट बिल्डिंग ते उन बादशाह जो नालो रखणु सरासर ग़ुलामाणी ज़हनियत ऐं शहनशाहियत परस्ती जो सबूत आहे। उन करे नई सिंध जो अवाम नथो चाहे त सन कारोबार हलाईंदड़नि जे मथे ते उहो ग़ुलामी ऐं बदतरीन शख़्सियत परस्ती जो छट बाक़ी रहे। मशहूर मुग़ल बादशाह अकबर जी हुकूमत जे चीफ जस्टिस जो नालो मखदूम अब्दुल नबी हो। उन केतिरा आलिम, दरवेश ऐं सूफ़ी सॻोरा पंहिंजे फ़तवानि जे ज़रिए क़त्ल कराया, जिन में हिकु तारिक दुनिया फ़क़ीर शेख अलाई बि हो, जंहिं पंहिंजनि मुरीदनि में रिवाज विधो हो त जेको जेतिरो कमाए सो सभिनी में बराबरि विरहायो वञे ऐं को बि मर्द औरत महिनत करण खां सवाइ न वेहे। मखदूम अब्दुल नबी जो कलम हक़ परस्त इंसान जे ख़िलाफ़ जला जी तलवार वांगुरु हलंदो रहियो ऐं हूअ दौलत गॾु करे क़बरनि में पूरे इहो मशहूरु कराईंदो हो त इहे क़बरूं संदन अबन ॾाॾनि जूं आहिनि। बरे सग़ीर जे वॾे इस्लामी हुकूमत जे उन चीफ जस्टिस ज़क़वात खां बचण लाइ अजीब क़िस्म जो मंतक़ ठाहियो हो। इस्लामी क़ानून मूजिबि ज़क़वात अहिड़ी रीति सां लागू थिए थी जेका साहिब माल वटि 1 साल रही हुजे। मखदूम अब्दुल नबी छा कंदो हो जो साल जा 11 महीना पंहिंजी ज़ाल खे तोहफ़े तौरु ॾेई छॾींदो हो। उहा भाग भरी साल जा बाक़ी रहियल ॾींहं पूरा करे पोइ वरी पंहिंजे मजाज़ी ख़ुदा खे ॾेई छॾींदी हुई। अहिड़ी रीति कंहिं हिकु वटि बि दौलत खे पूरो साल न गुज़रंदो हो ऐं नतीजे तौरु ॿई ॼणा ज़क़वात ॾियण खां बची पवंदा हुआ। अहिड़ी ज़हरीले नांग खां हिंदुस्तानी अवाम जी जान ॿिनि सिंधी फ़लासफ़रनि ऐं दानिश्वरनि अबुल फज़ल ऐं फैज़ी आज़ादु कराई। उहे ॿई नौजवानी में मखदूम अब्दुल नबी जे फ़तवान जा ॾंगियल हुआ ऐं जान बचाइण ख़ातिर केतिरा ॾींहं पंहिंजे वालिद मोहतरम शेख मुबारक सेवाणी सां गॾु रूपोश रहिया हुआ। 10वीं सदी हिजरी में काबिल मां हिकु ज़ालिम ऐं जाबिर शख़्स शाह बेग अरगून सिंध में समा घराणे जे आख़िरी हुक्मरान जाम फ़िरोज़ खे शिकस्त ॾेई पूरी सिंध खे ग़ुलामी जे ज़ंजीरनि में बिल्कुलु जकड़े छॾियो। जेतोणीकि वक़्त जो हुक्मरान तबिको पंहिंजी नाअहली सबबि शिकस्त खाई वियो, लेकिन सिंध जे बहादुर अवाम ऐं दलेर इंसाननि सिंधु जे किनारनि, सिंध जे ॿेलनि थर जे भिटनि, माथिरियुनि ऐं पहाड़नि में सिंध जी आज़ादी ऐं बका जी जंग आख़िरी वक़्त ताईं विढ़ी। हुननि जे विज वांगुरु चमकंदड़ कुहाड़ी हिकु राति बि अरगूननि खे आराम जी निंड सुम्हण न ॾिनो। उहो दौरु हाकिमनि जे ज़ुल्म ऐं मुंहिंजी संदा सुहागण धरती जे सर्वे जे माझी मथेरनि जे मुक़ाबले जो इंतिहाई यादगार दौरु आहे, जंहिंखे यादि कंदे कोटनि में क़ाबू हुअण जे बावजूदि मुंहिंजो कंध फ़ख़ुर सां ईअं बुलंद थी वेंदो आहे जीअं आज़ादी जे जशन वक़्तु
क़ौमी झंडो बुलंद थी वेंदो आहे। अरगुननि जे 30 सालनि जे दौरे हुकूमत में हिन धरती जे बंबे ॾाढ़ी वारे इंसान जी कुहाड़ी जो रत हिकु ॾींहं लाइ बि कीअं न सुको। उन वेड़ हलंदे सखर जे भरिसां रोहड़ी वटि सिंध जे कबीले धार जे अरगुननि जे फ़ौज ते हमिलो कयो। खूनरेज़ वेड़ खां पोइ पूरे कबीले मां सिर्फ़ु 47 मर्द बचा से गिरफ़्तार थी शाह बेग अरगुन जे आॾो पेश कया विया। शाह बेग सिंध जे हिकु वॾे आलिम फाज़िल ऐं शाइर काज़ी काज़न खां उन्हनि गैरतमंद ऐं वतन दोस्तनि इंसान जे बारे में फ़तवा वरिती। तारीख़ जी सभ खां वधीक सितम ज़रीफ़ी उन वक़्तु थींदी आहे जॾहिं गैरतमंदनि जे ख़िलाफ़, बेगैरत ऐं वतन दोस्तनि ख़िलाफ़, वतन दुश्मननि ऐं वफ़ादारनि ख़िलाफ़, गद्दार दलेरनि ख़िलाफ़ बुज़दिल भाड़ी ऐं विकाणल घोड़ा फ़ैसिला ॾियणु शुरू कंदा आहिनि। काज़ी काज़न जंहिंजे इल्म फज़ल बुज़ुर्गी ऐं शाइरी जी दीवार खे अरगुननि जी दौलत जे सुरे खाई छॾियो हो त उन्हनि इंसान जे ख़िलाफ़ जेका फ़तवा ॾिनी सा सिंधी तारीख़ जे सभिनी किताबनि में मौजूदु आहे। उहा फ़तवा मिलणु शर्त सभिनी खे माराए संदन लाश ऊंदा ई खूह में उछलाए छॾिया। अॼु सिंधी अदब में काज़ी काज़न जो नालो गार जी हैसियत इख़्तियार करे चुको आहे, जेतोणीकि हूअ सिंधी ज़ुबान जो लतीफ़ खां बि आगाटो शाइर हो। हीअ चूंड वर्क असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक क़ौमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब थी न मोहबत मातमा। ऐं हाणे प्रोग्राम में वर्क वरायूं था जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जा। हीअ किताब नाम्यारी लेखिका एलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। अॼु हिन किताब मां अव्हां जी ख़िदमत में असीं पेश करियूं था 5वीं क़िस्त। 1947 में उत्तर हिंदुस्तान खां तमामु घणा पनाहगीर आया, पाण खे फ़ख़्र सां मुहाजिर सॾाइण लॻा। कूड़ा सचा दास्तान ॿुधाए पाण खे वधीक रिआयतनि जा हक़दार साबित करण लॻा। संदन ख़्यालु हो त पाकिस्तान में मरायतूं हासिल करणु संदन हक़ आहे। हिंदनि जूं ख़ाली कयल जायूं खेनि मिलणु घुरिजनि ऐं वफ़ाक़ी गादी कराची में खेनि नौकरियूं मिलणु घुरिजनि। पनाहगीरनि जे तइदाद में वाध थी चुकी हुई ऐं हूअ हिते बि पंहिंजूं क़दीम रिवायतूं पाण सां गॾु खणी आया हुआ ऐं उन्हनि तां हथु खणण लाइ तयारु न हुआ। विरहाङे खां अॻु में कराची में रुॻो 6% उर्दू ॻाल्हाई वेंदी हुई, पर 1947 खां पोइ कराची में संदन आबादी वधण करे सिंधियुनि, बलोचनि, कच्छनि, पारसियुनि ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि खे उर्दू सिखणी पई, पर हू उनखे दहली वारनि जी ज़ुबान सम्झंदा हुआ। दहली जे क़दीम घटनि जो निज़ारो हिते बि पैदा थी चुको हो। उस्ताद, वापारी ऐं शागिर्द मतिलबु त सभु कुझु साॻियो हो। विरहाङे जे चंद महीननि खां पोइ ॿिन्ही मुल्कनि जे अख़बारनि में अहिड़ा इश्तिहार बि छपजणु शुरू थिया जिन में कारोबार जी मटा सटा जी आछ हुई, यानी हिकु मुल्क में हलंदड़ कारोबार ॾेई ॿिए मुल्क में अहिड़ो कारोबार हासिलु करियो। ख़ासि तौरु भारत में इहे इश्तिहार वधीक छापिया विया, छाकाणि जो भारत में रहंदड़ मुस्लमाननि जो ख़्यालु हो त उते रहण बदिरां पाकिस्तान में तरक़ी जा मौक़िया वधीक आहिनि ऐं सिफ़ारिश ते वॾा ठीका हासिलु करे तकिड़ो अमीर बणिजणु आसान आहे। कुझु पनाहगीर जल्दी अमीर बणिजी बि चुका हुआ, पर पाकिस्तान जे क़दीम रहवासियुनि खे अहिड़ी का बि सहूलियत न मिली हुई। खेनि पाकिस्तान ठहण जो को बि फ़ाइदो न मिलियो हो। 1948 में ई सिंधियुनि में इहो अहसासु पैदा थियणु लॻो त पाकिस्तान ठहण सां संदन फ़ाइदो घटि नुक़सानु वधीक थियो आहे ऐं संदन धरती ते यलगार थी आहे ऐं कब्ज़ो कयो पियो वञे। डान उन जी मुखालफ़त करे रही हुई। जेकॾहिं पाकिस्तान न ठहे हा त सिंध ऐं सिंधी केॾांहुं वञनि हा। उन जी भेट में पंजाब जे पनाहगीरनि जो नुक़सानु बि वधीक थियो हो। हुननि वधीक अज़ाब बर्दाश्त कयो हो, पर पोइ बि खेनि कंहिं ख़ासि रिआयत जो हक़दार न सम्झियो वियो हो ऐं संदन किरदार ते बि शक कयो पियो वियो। जेके कुझु आवाम सां थी रहियो हो सो ई हुकूमत सां पए थियो। भारत खां आयल पनाहगीर सियासतदान पंहिंजो इक़्तिदार मज़बूत करण में लॻा रहिया ऐं हिकु मज़बूत ग्रुप ठाहे वरितो हो। सिंध जो इंतिज़ामी सरबराह मोहम्मद अयूब खोड़ो हो। सिंध जे ॿाहिराड़ी सां तालुक़ु रखंदड़ खोड़ो ज़मींदार हो ऐं सियासत में बि भरपूर किरदारु
अदा कंदो रहियो। हुनखे मुस्लिम लीग जी सियासत जो चङो तजुर्बो हो। सियासत जी शुरूआति 21 वरनि जी उमिरि में लोकल गवर्नमेंट में हिसो वठी कयां। हुन जा मक़ामी सतह ते सियासतदाननि सां सुठा लाॻापा हुआ ऐं सिंध में चङी ताक़त रखंदड़ हो। बदकिस्मती सां हुन जा कराची खे सिंध खां धार करण वारे मसइले ते जनाह सां इख़्तिलाफ़ थी पिया। उहा अहिड़ी रिथा हुई जंहिंजी सियासी तरह सिंध में हर सतह ते मुखालफ़त कई वई। 26 अप्रैल 1948 ते खोड़ हुकूमत ते बदउनवानी जा इल्ज़ाम हणी खेसि बरतरफ़ कयो वियो। अयूब खोड़े जी धीअ क्लिफ्टन में रहंदी हुई, जंहिं ॿुधायो त कराची जे रहवासियुनि लाइ 1947 में पाकिस्तान जो ठहिणु हिकु वॾो झटको हो। जीअं हिकु पनाहगीर मूंखे ॿुधायो हो त उहा हमालिया जेॾी ग़लती हुई। हमीदा जे पीउ उहो कॾहिं बि तस्लीम न कयो त पाकिस्तान जो ठहिणु का ग़लती हुई। जंहिं वक़्तु पाकिस्तान ठहियो उन वक़्तु हमीदा ॿार हुई। 1947 में विरहाङे वक़्तु हुनजी उमिरि 11 साल हुई। उन वक़्तु समुंड जा किनारा पुरसकून ऐं पथरनि सां ठहियल इमारतूं ॼण त ॿारनि जूं दोस्त हुयूं ऐं खेनि उते ॾाढो सुकून मिलंदो हो। वक़ार ऐं एतिराम संसद दुनिया जो मर्कज़ हो। पोइ विरहाङो थियो। राति विच में पुरसकून महफ़ूज़ ऐं आरामदाह कराची ख़्वाब बणिजी वई ऐं बहरान जो हिकु न खुटंदड़ सिलसिलो शुरू थियो। दहली जा मतिलब परस्त सियासतदान ऐं संदन शौक़ीन ऐं समाजी ज़ोक़ रखंदड़ बेगमूं अची वियूं। हर तरफ़ हिकु नओं हंगामो हो। हमीदा खे यादि आहे त स्कूल जा संदन हिंदू दोस्त ग़ाइबु थींदा विया ऐं संदन जाइ ते भारत जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल पनाहगीरनि जा ॿार अची विया। बालकपिणी में दोस्तनि खां महरूम थियण वारे नुक़सान खां वॾो नुक़सानु उहो हो त इस्लाम जे नाले ते नओं मुल्क हासिलु कंदड़ मुस्लिम लीग जा ॿिटा मयार हुआ ऐं संदन कोल ऐं फ़ैल मुख़्तलिफ़ हो। उन जे करे दाइमी मसइला पैदा थियण शुरू थिया। चांदी जे रस्तनि ऐं सोन जी घटियुनि जी दावेदार मुस्लिम लीग हुकूमत इब्तिदा में ई गैर फ़ाल थी वई। नओं जनम वठंदड़ मुल्क पाकिस्तान मक़सद जी तलाश में सरगर्दान थी वियो। हुकूमत नए मुल्क जी तारीख़ लिखण ऐं हिंदू मुस्लिम तारीख़ खे नओं रंग ॾियण लाइ लिखंदड़नि खे ज़िम्मेवारी ॾिनी। मुस्लिम तारीख़ खे नएं उसलूब ॾियण लाइ हीरोज़ जी ज़रूरत हुई ऐं हर को उन सिलसिले में पाकिस्तान जे बानी ॾांहुं ॾिसी रहियो हो। मौत खां अॻु में ई जनाह खे बेग़र्ज़ ख़ुददार ऐं मुस्लमान हीरो जो दर्जो हासिलु थी चुको हो। अॼुकल्ह ॿारनि लाइ अलिफ़ बे पे जो जेको नओं पोस्टर ठहियो आहे उन ते उन्हनि हीरो जूं तस्वीरूं आहिनि जिन में जनाह सभिनी खां मथां आहे। उन मां ख़बर पवे थी त जनाह हारियुनि जो लश्कर वठी नए वतन जी सरज़मीन ते क़दम रखियो हो। असली जनाह खे त बिल्कुलु विसारियो वियो आहे ऐं उहो चवणु आहे बेबाक कालम निगार अर्दशीर काउसिजी जो। ऐं हुन मूंखे क़ाइद-ए-आज़म जी हिकु अहिड़ी तस्वीर बि ॾेखारी हुई जेका पाकिस्तान में ॾिसण लाइ बि नथी मिले। जनाह हिकु बहितरीन सूट में लान में पंजनि कुतनि सां खेॾी रहियो आहे ऐं संदन मुरकंदड़ चपनि में सिगरेट बि नज़र अची रहियो आहे। कुता इस्लाम में नापाक तस्वर कया वञनि था। काउसिजी जी दावा आहे त उहा ई तस्वीर सदर जनरल परवेज़ मुशर्रफ जी ऑफिस में बि लॻल आहे ऐं अहिड़े क़िस्म जी जनाह खां पाकिस्तानी बिल्कुलु नावाक़ुफ़ आहिनि। हुन त बसि हिकु सजल संवरियल जनाह खे शेरवानी पजामे में ॾिठो आहे। उहो सच आहे त जनाह पाण पंहिंजे लाइ अहिड़ो तस्वर क़ाइमु करण जो न सोचियो हो, पर जॾहिं खेसि अहिड़ो बणाए पेश कयो वियो त हूअ ख़ामोश रहियो। 1938 में हुनखे क़ाइद-ए-आज़म जो ख़िताब मिलियो जेको हुन क़बूल करे वरितो। 1948 में हुन स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो इफ़्तिताह कयो। उन तक़रीब जे बारे में रियासत जो पघारदार हिकु मोरख़ लिखे थो त संस बॉडीगार्ड ऐं हिफ़ाज़ती अमलो अहिड़ी ॻाढ़ी ड्रेस में हो जेको अंग्रेज़ राज में वायसराय जी हिफ़ाज़ती अमले खे पातल हूंदो हो। हुन समूरा इख़्तियार पाण वटि रखिया ऐं अहिड़े अमल ते बिल्कुलु ख़ामोश रहियो। हू हिकु बाइख़्तियार बादशाह बणिजी चुको हो। हू उहो विसारे चुको हो त संसद जदोजहद जो मक़सदु रुॻो परॾेही हाकिमनि खां आज़ादी हासिलु करणु न हो, पर उनजो मक़सदु मतलकल अनान शख़्सी हाकिमियत खां छुटकारो हासिलु करण बि हो। मुख़्तसर इहो ई चई सघिजे थो त भारत में हिंदू अक्सरियत ऐं मुस्लमान अक़लियत जे ख़ौफ़ जे करे
वोट ऐं जमहूरी तरीक़े खां परे भॼण वारी पॉलिसी पाकिस्तान जे आज़ादु थियण खां पोइ बि बरक़रार रही। आज़ादी जे कुझु महीननि खां पोइ बि अहिड़ी शख़्सी हुकूमत जी मौजूदगी मां लॻे थो त जनाह नथे चाहियो त मुस्लमान मुल्क पाकिस्तान ते मुल्हनि जी हाकमियत क़ाइमु थिए। वक़्त जी ज़रूरत हुई त नए आज़ादु थियल मुल्क में सियासी इस्तेहकाम हुजे। उन वक़्त ताईं जनाह जी बीमारी ख़तरनाक शक्ल इख़्तियार करे चुकी हुई। हूअ फिफड़नि जे कैंसर में मुब्तला हो। हूअ पंहिंजी सिहत जी ख़राबी जे करे गवर्नर हाउस खां ॿाहिरि निकिरी न थे सघियो ऐं अवाम सां संसि राबितो कटिजी चुको हो। हूअ चङी रीति आगाह हो त संसि चौधारी मौक़े परस्त सियासतदाननि जो हुजूम आहे। हुनखे ख़बर हुई त नए आज़ादु थियल मुल्क खे सियासी तौरु महफ़ूज़ बणाइण लाइ वटसि तमामु थोरो वक़्तु आहे, पर बीमारी जे करे उन ते अमल करणु मुमकिन न रहियो हो। हिकु क़ानूनदान ऐं वकील जी हैसियत में हुनखे लिखत में मौजूदु आइनी दस्तावेज़ जी अहमियत जी ख़बर हुई। संसि वफ़ात खां पोइ संसि भेण फ़ातिमा जनाह लिखियो हो त हू आइन जी तयारी में केतिरे क़दुरु दिलचस्पी रखंदो हो। हू हर वक़्तु मसरूफ़ रहियो त पाकिस्तान खे मुस्तहकम कयो वञे। फ़ातिमा जनाह लिखियो हो, जून 1948 में जॾहिं नए आज़ादु थियल मुल्क खे अञा 1 साल बि न थियो हो त बीमारी जे करे खेसि ज़ियारत मुंतक़िल थियणो पियो। उन जे 3 महीननि खां पोइ 11 सेप्टेम्बर ते खेसि हंगामी तौरु इलाज लाइ कराची अचिणो पियो। हुन लाइ मोकिलियल एम्बुलेंस रस्ते में ख़राबु थी पई। 1 कलाक ताईं हू एम्बुलेंस में पियो रहियो। उहो सलूक संसि शख़्सियत जे शायान शान न हो। हू उन राति ई गुज़ारे वियो। आख़िरी वक़्त में जेकॾहिं हू हिकु नाकाम शख़्सियत न बि हो, तॾहिं बि विसारियल शख़्स ज़रूरु हो। हुन पंजाब ऐं बंगाल खे विरहाइणु चाहियो हो ऐं खेसि उमेद हुई त कश्मीर ऐं जूनागढ़ में बि खेसि कामयाबी मिलंदी। हुनजी जदोजहद आला इख़लाक़ी क़दरनि जे लाइ हुई। 1948 में संसि मुल्क जो अवाम बेघर हो ऐं किरोध में भरियल बि हो। वफ़ाक़ी हुकूमत सिंधियुनि सां विढ़ी रही हुई। मुहाजिरनि जा मक़ामी माण्हुनि सां तकरार पैदा थी पिया हुआ ऐं मुल्क पंहिंजे पाड़ेसियुनि सां बि जंग में मसरूफ़ हो। हर उहो शख़्स जंहिंखे विरहाङे जो वक़्तु यादि आहे त जनाह जी वफ़ात ते माण्हू कीअं ज़हनी हैजान जो शिकार थी विया हुआ ऐं केतिरे क़दुरु रुना हुआ। मुल्क में 40 ॾींहं ताईं सोग मल्हायो वियो। उहे 40 ॾींहं डान अख़बार कारे रंग जे पाउडर में छपजंदी रही। सरकारी तौर ते मौत जो कारण दिलि जो बीहण ॼाणायो वियो हो, छाकाणि त TB 3 ॾींहंनि में शर्म जहिड़ी बीमारी हुई। जनाह गुज़ारे वियो, पर संसि मुल्क अॼु बि क़ाइमु आहे। तोड़े जो उन ते दुनिया खे के क़दुरु हैरत बि आहे। भारत खे उमेद हुई त पाकिस्तान टुकड़ो ई मुझारण जो शिकार थी वेंदो, पर नए वजूद में आयल मुल्क में तमामु घणी सघ हुई जो अञा ताईं क़ाइमु आहे। डान लिखियो हो, जनाह गुज़ारे वियो, पाकिस्तान ज़िंदाबाद। वज़ीर अज़म बि अपील कई त मूंखे यकीन आहे त क़ौम मुतहद आहे ऐं पाकिस्तान खे मज़बूत बणाइण लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। जनाह जी वफ़ात खां पोइ कराची जो शहर बिगड़ियल ॿार वांगुरु उसरंदो रहियो। 20वीं सदी जी पुॼाणी ताईं दुनिया जे सभ खां तेज़ी सां वधंदड़ शहर जो दर्जो हासिल करे वरिताईं। सॼे मुल्क जे पुरितन कराची जो रुख़ कयो। रिहाइशी कॉलोनियूं ठहणु शुरू थियूं ऐं सनतूं क़ाइमु थियणु लॻियूं। बरतानवी हुकूमत जे शहरी सहूलियतुनि वारा इंतिज़ाम उहो दबाव बर्दाश्त न करे सघिया ऐं पोइ नाकाम थी विया। गंदे पाणी जो निकाल समुंड में तेज़ी सां थियणु लॻो, जंहिं समुंड खे ज़हरीलो बणाए छॾियो ऐं तमर जा वण ख़तमु थियणु लॻा। कराची जे साहिलनि ऐं बाज़ारनि में क़दीम ऐं नवां माण्हू नज़र अचणु लॻा, जिन जी रहणी कहणी, ॿोली ऐं सक़ाफ़त हिक ॿिए खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुई। कराची अञा बि वधी रहियो आहे ऐं सिंधु मां अञा बि वधीक पाणी खणण जी ज़रूरत आहे ऐं शहर मां अञा बि वधीक गंदो पाणी निकाल थींदो। शहर जे घटियुनि में गटर उथलणु शुरू थी विया आहिनि। गंदगी, बदइंतिज़ामी, इस्तेहसाल ऐं तनज़ली हर तरफ़ ॾिसण में अची रही आहे। ही चूंड वर्क असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब सिंधु जूं सल्तनतूं मां। हीअ किताब नामियारी लेखिका एलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी में तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। हीअ असां अवां जी ख़िदमत में पेश कई हुई 5वीं क़िस्त। इन ते प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त।
वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए चन। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।